नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे ॾहूं मेल खां ख़बर ॾींदा आहियूं त ॾहूं मेल में सिंध हुकूमत जे लॉकडाउन वारे ऐलान ते अमल कंदे अॼु जुमे जी बाबरकत ॾियारे 3 कलाक ताईं सख़्तु लॉकडाउन कयो वियो। पुलिस जो सख़्ती सां अमल खाधे पीते जे दुकाननि, सब्ज़ी जे दुकाननि, मेडिकल स्टोरनि समेत तमामु कारोबारी मर्कज़ 12 बजे खां 3 बजे ताईं बंदि कराए छॾिया। ट्रैफ़िक मुअतल हुजण सबबि रोड रस्ता वीरान, कर्फ्यू वारो समाउ, मुख़्तलिफ़ हंधनि, चौंकनि, मस्जिदनि ॿाहिरां पुलिस बीठल, ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे घरनि ताईं रहण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं। जॾहिं त शहर जे तमामु मस्जिदनि में जुमे जी निमाज़ बाजमायत पढ़ण ते पाबंदी ते पिणु सख़्ती सां अमल करायो वियो। 5 माण्हुनि जे समाजी वेठी ते अमल करण सां गॾु निमाज़ पढ़ण जा ऐलान कराया विया। ॿिए पासे मुसलसल लॉकडाउन सबबि दिहाड़ीदार, पोरियत, मज़दूर तबिको परेशान। रमज़ान जे बाबरकत महीने तोड़े ईद जूं ख़ुशियूं सिंधस खां विसियल, शहरी तोड़े इफ़्तारी जे वेले जी मानी लाइ गरीब परेशान। सिंध सरकार जे राशन वारे ऐलान हवा में उॾाए वियो। मुतासिर ख़ानदान वांझाईंदा रहिया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।